ख़बर जे सिलसिले के अॻिते वधाईंदी ख़बर शामिल कंदासीं नाज़रीन त कंबर ऐं नसीराबाद में जजनि पारां कैंपुनि जा दौरा करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां नई टेंट सिटी जो दौरो कयो वियो आहे। जजनि टेंट सिटी में वेठल ॿोर मुतासिरनि खां तफ़सील मालूम कया। नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज कंबर शहदाद कोर्ट जनाब ज़ाहिद हुसैन महतलो टेंट सिटी जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। जजनि तरफ़ां शहर समेत यूनियन काउंसिल्स में भी राशन सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में विरहण जी हिदायत कई आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया कंबर ऐं नसीराबाद में जजनि पारां कैंपुनि जा दौरा करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां नई टेंट सिटी जो दौरो कयो वियो आहे। जजनि टेंट सिटी में वेठल ॿोर मुतासिरनि खां तफ़सील मालूम कया आहिनि। नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज कंबर शहदाद कोर्ट ज़ाहिद हुसैन महतलो टेंट सिटी जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। जजनि तरफ़ां शहर समेत यूनियन काउंसिल्स में भी राशन सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में विरहण जी हिदायत कई वई आहे। नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज कंबर शहदाद कोर्ट जनाब ज़ाहिद हुसैन महतलो टेंट सिटी जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। जजनि तरफ़ां शहर समेत यूनियन काउंसिल्स में भी राशन सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में विरहण जी हिदायत कई वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज कंबर शहदाद कोर्ट जनाब ज़ाहिद हुसैन महतलो टेंट सिटी जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। जजनि तरफ़ां शहर समेत यूनियन काउंसिल्स में भी राशन सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में विरहाइण जी हिदायत कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नसीराबाद में अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अल्लाह बख्श नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज कंबर शहदाद कोर्ट टेंट सिटी जो दौरो कयो आहे, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, अॼु हिते डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज कंबर शहदाद कोर्ट जनाब ज़ाहिद हुसैन महतलो हिते जेका टेंट सिटी ठाही वई आहे 100 टेंट ते मुश्तमिल आहे, उनजो अॼु दौरो कयईं ऐं उन्हनि जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितईं ऐं उते रेवेन्यू खाते जा अमलदार बि हुआ, सिहत खाते जा अमलदार बि हुआ ऐं नसीराबाद जो सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट मिस्टर इमरान गाड़ी समेत वकील बिरादरी बि हुई। उन कैंप सिटी जो दौरो कयो ऐं उते जेके डॉक्टर मौजूदु हुया उन्हनि खे ख़ासि तौर ते सेशन जज साहिब पाबंद बणायो त हिते जेके ॻोराणी औरतूं रहनि थियूं तोड़े जो हुन टेंट सिटीअ में हुजनि या टेंट सिटीअ खां भले ॿाहिरि हुजनि, उन्हनि जी ख़ासि खुराक ऐं दवाउनि जो ख़ासि ख़्यालु रखो जीअं उन्हनि खे का तकलीफ़ न पहुचे ऐं मेडिकल जी सख़्तु ज़रूरत आहे छो जो चमड़ीअ जी बीमारी आम थी वई आहे, उन ते ध्यानु ॾिनो वञे। उन खां अलावा सेशन जज साहिब कैंप जा इंतज़ाम ॾिसी इहो ज़ाहिर कयो त कंबर ज़िले में मां हीअ पहिरीं टेंट सिटी ॾिठी आहे जेका डिसिप्लिन सां ठहियल आहे ऐं हुन सभिनी खे पाबंद बणायो त कंहिं क़िस्म जी कोताही न कई वञे। टेंट सिटीअ में रहंदड़नि खे राशन दवाऊं साफ़ पाणी ॾिनो वञे। हुन मौक़े ते टेंट सिटीअ में रहंदड़नि खां बि हाल वाल वरितो त छा तव्हांखे राशन मिले थो, तव्हांखे बर्तन मिलिया आहिनि या दवाऊं मिलनि थियूं, इन क़िस्म जो हुन पाण जाइज़ो वरितो ऐं हुननि सां ॻाल्हि ॿोल बि कयईं ऐं हुननि जूं वधीक ज़रूरतूं मालूम कयईं जंहिं लाइ हुन मौक़े ते हुकम जारी कया ऐं हुन ख़ासि इहा बि हिदायत कई त जेके यूनियन काउंसिलियूं आहिनि उते जेको राशन आहे उहो बि सिविल जज ऐं जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानीअ में शफ़ाफ़ तरीक़े सां विरायो वञे जीअं हर ज़रूरतमंद ताईं उहे शयूं पहुची सघनि ऐं हुन चयो त कंहिं क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। तोड़े जो कैंप सिटीअ खां टेंट सिटीअ खां ॿाहिरि बि जेके मुतासिर रहनि था उन्हनि जी बि वहारो कई वेंदी ऐं उन्हनि जी बि मालिकी कंदासीं छो जो हीउ हिकिड़ो वॾो डिज़ास्टर आहे जंहिंखे मुंहुं ॾियण लाइ असां सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो त जीअं असां मुतासिर माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं ऐं उन्हनि खे पंहिंजे वापसीअ ॾांहुं वञण लाइ रस्तो बहाल कराए ॾियण में हुननि जूं सूरत बहितर बनाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा करियूं। ठीकु आहे, अल्लाह बख्श महिरबानी तफ़सील ॾियण लाइ। कंबर में भी नसीराबाद कंबर में भी जजन पारां कैंपुनि जो दौरा करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां नई टेंट सिटी जो दौरो कयो वियो आहे। जजनि टेंट सिटी में वेठल ॿोर मुतासिरनि खां तफ़सील मालूम कया आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया कंबर में कंबर शहदाद कोर्ट जे सीशन जज पारां कैंपुनि जा दौरा करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां नई टेंट सिटी जो दौरो कयो वियो आहे। जजनि टेंट सिटी में वेठल ॿोर मुतासिरनि खां तफ़सील मालूम कया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां कैंपुनि जा दौरा करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो आहे। कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां नई टेंट सिटी जो दौरो कयो वियो आहे। जजनि टेंट सिटी में वेठल ॿोर मुतासिरनि खां तफ़सील मालूम कया आहिनि।
ख़बर ॾियूं पिया तव्हांखे कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां कैंपुनि जा दौरा करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो आहे। कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां नई टेंट सिटी जो दौरो कयो आहे। जजनि टेंट सिटी में वेठल बोर्ड मुतासिरनि खां तफ़सील मालूम कया आहिनि। नसीराबाद में डिस्ट्रिक्ट एंड सीशन जज कंबर शहदाद कोट जनाब ज़ाहिद हुसैन मेतलो टेंट सिटी जो दौरो करे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। तफ़सील मालूम कंदासीं। सालिया बुलेदी लाइन ते मौजूदु आहे। सालिया, कंबर में सीशन जज ऐं सिविल जज पारां टेंट सिटी जो दौरो कयो वियो आहे, छा तफ़सील आहिनि? जी वाह, कंबर जे डिस्ट्रिक्ट सेशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो तरफ़ां ऐं सिविल जज अली वक्त मशहूर कंबर वॻा बाईपास ते ठहियल नई टेंट जो दौरो कयो। दौरे दौरान टेंट सिटी में ठहियल बोर्ड मुतासिरनि खां तफ़सील मालूम कया, जिते बोर्ड मुतासिरनि तरफ़ां सीशन जज खे ॿुधायो वियो त तमामु घणे तादाद में बोर्ड मुतासिर हिते मौजूदु आहियूं। असां वटि खेमा अणपूरा आहिनि, जॾहिं त खाद खुराक जी का सहूलियत कोन्हे, न ई का सिहत जी का सहूलियत आहे। कैंप में असांखे मेडिकल जी कैंप ॾिनी वञे ऐं असांजे बच्चनि खे पढ़ण जे हिसाब सां हिते स्कूल ठाहिया वञनि ऐं बुख ते वेठल आहियूं। असांजे राशन जी का मदारत कई वञे। सीशन जज ज़ाहिद हुसैन मेतलो चयो हुते उन्हनि खे आसिफ़ चयो त अव्हांजा ॾिस तमामु घणो थी रहियो आहे। असीं हर मुमकिन कोशिशि करे अव्हांखे हर सहूलियत ॾियण जी भरपूर कोशिशि कंदासीं। ठीकु आहे, महिरबानी साले तफ़सील ॾियण लाइ।